मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मौजूद सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां सभिनीनि खे भलीकार। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूर प्रोग्राम ॾाप जा ॾस में सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिरे हेठि असां सिलसिलेवार सिंधी अदब सां तालुक़ु रखंदड़, सिंधी समाज सां तालुक़ु रखंदड़, सिंध जे मायानाज़ मानवर लेखकाउनि जो तारीफ़ पंहिंजे अॻियां पेश कंदा रहिया आहियूं। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके टे मानाइतो लेखिकाऊं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी आहे डॉक्टर फराह बलोच, जंहिं अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी जे अदबी ख़िदमतनि ते PhD कई आहे। ऐं ॿी आहे असांजी जेका मशहूरु शाइरा आहे, नातकवान जे हवाले सां तमामु वॾो नालो आहे, फरखुंदा बानू। ऐं टीं असांजी नई टहीअ जी उभरंदड़ शाइरा बि आहे, नसर नवीस बि आहे, फरज़ाना बटोल जतियाल। मुंहिंजे साम्हूं सभ खां पहिरीं अव्हांजे साम्हूं डॉक्टर फराह बलोच जो तारीफ़ी खाको पेश कंदुसि। सिंधी ॿोलीअ जी नाले वारी लेखिका, मौक़िक़ ऐं नक़ाद डॉक्टर फराह बलोच 13 अगस्त 1966 ईस्वी ते अब्दुल गनी बलोच जे घर में जनमु वरितो। संदसि वालिद इरिगेशन इंजीनियर हो। ख़ुशहाल घराणे में जनमु वठण करे संदसि तालीम ऐं तरबियत निहायती सुठे नमूने थी। हिन शुरूआती तालीम जामशोरे मां, मैट्रिक गर्ल्स कॉलेज हैदराबाद मां, MS सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां हासिल करण खां पोइ अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी जो अदबी ऐं सहाफ़ती ख़िदमतूं जो उनवान ते मक़ालो लिखी PhD डिग्री कराची यूनिवर्सिटीअ मां 2015 ईस्वी में हासिल कई। डॉक्टर फराह बलोच 2007 ईस्वी खां सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे में उस्ताद तौरु पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अंजाम ॾेई रही आहे। हिन लिखण जी शुरूआत नसर खां कई। हिन शुरू में नंढा नंढा मज़मून लिखण सां इब्तिदा कई, पर पोइ सिंध यूनिवर्सिटीअ में उस्ताद थियण बैदि उतां जे शऊरी माहौल खां मुतासिर थी बाक़ाइदे लिखणु शुरू कयो। हिन वक़्त ताईं संदसि केतिरा ई तहक़ीक़ी मक़ाला सिंधी ॿोलीअ में छपजंदड़ मुख़्तलिफ़ रिसालनि कलाची, किंजर, सिंधी अदब, मेराण, गिरास रूट्स ऐं ॿियनि में छपजी मंशा माणे चुका आहिनि। संदसि मक़ालनि जा मौज़ू बि अहमियत रखंदड़ आहिनि, जिन में सुर कल्याण में तौहीद जो अंसर शाह जी नज़र में, अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी बहसियत PhD निगरान, काज़ी खादिम हिकु उस्ताद हिकु रहबर, सचल जो ख़ुदशुनासी खां ख़ुदशुनासीअ वारो नज़रियो, अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी शमशेर लोहिदरी हिकु अदीब शाइर ऐं बर्ख़ साफ़ी अॻवान,
शाह जे कलाम में तसौफ़ जा रंग सचल सरमस्त जो फारसी कलाम दीवाने आशकार आम जाए वाला रहंदा। हिननि मां किन मौज़ूअनि ते तमामु घणो लिखियो वियो आहे, पर के मौज़ू अहिड़ा बि आहिनि जिन ते घटि लिखियो वियो आहे। हूअं बि अदब जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि ऐं किन पहलुअनि ते घणे खां घणो लिखियो वियो आहे। हर लेखक पंहिंजी सोच ऐं सम्झ आहिर पेश कयो आहे ऐं किन मौज़ूअनि ते अञा बि लिखण जी ज़रूरत आहे। असांजे सिंधी अदब में शाह लतीफ़ अहिड़ो मौज़ू आहे जंहिं ते वधि खां वधि लिखियो वियो आहे ऐं अञा बि लिखिजे पियो। शमशेर जहिड़नि माण्हुनि ते लिखियो ई न वियो आहे, जेकॾहिं लिखियो बि वियो आहे त तमामु थोरो। ख़ासि तौर ते शमशेर जे सहाफ़ती पहलूअ ते लिखण जी काफ़ी घुर्ज हुई, जंहिं ते डॉक्टर फराह लिखी हिकु फ़र्ज़ु अदा कयो आहे। पर शमशेर हैदरी जी ड्रामा नगारी वारे पहलूअ ते अञा लिखणु घुरिजे। अहिड़ी तरह डॉक्टर काज़ी खादम सिंधी अदब खे शाहकार किताब ॾिना आहिनि। संदसि कम जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि जिन खे रोशन करण जी ज़रूरत आहे। डॉक्टर काज़ी खादम असां वटि सिंधी अदब में हिकिड़ो वॾो नालो आहे। हिन केतिरनि ई नौजवाननि खे PhDयूं करायूं आहिनि। उन खां सवाइ संदसि आत्मकथा जा मुख़्तलिफ़ नालनि सां केतिरा ई जुल्द छपिजी चुका आहिनि ऐं जिन जी हिकिड़ी अलॻि सुञाणप क़ाइमु थी वई। डॉक्टर फराह जेतोणीकि अदब में देरि सां पेर पातो आहे ऐं हिन तमामु थोरो लिखियो आहे, जेकर अदबी दुनिया में हिनखे पंहिंजी जाइ ठाहिण में यकीनन वक़्तु लॻी सघे थो। पर हिन अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी जहिड़े आला पाए जे मुदब्बिर ते PhD जो मक़ालो लिखी तमामु वॾो कमु कयो आहे। छाकाणि जो कासिमी जहिड़नि माण्हुनि सिंधी ॿोली ऐं अदब लाइ पाण मुरादो वॾी जाखोड़ कई आहे ऐं अहिड़नि माण्हुनि खे ख़राज पेश करण जो इहो ई बहितरीनु तरीक़ो आहे। अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासिमी सिंध जो उहो आलम आहे जेको जॾहिं सिंध यूनिवर्सिटीअ में आयो, सिंधी शोबे में ख़ासि तौर ते, त हुन वधि खां वधि नौजवाननि खे PhD डिग्रियूं ॾिनियूं हुयूं। उनखां सवाइ अलामा कासिमी खे सिंधी अदब ते सिंधी ॿोली ते हिकिड़ो भरपूर उबूर रहियो ऐं हिन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिकिड़ा अहिड़ा नवां इस्तिलाह साम्हूं आंदा जेके यकीनन घणनि मुदब्बिर आलिमनि जे नज़र में बि न गुज़रिया हूंदा। ऐं हिकिड़े भेरे मूंखे त पढ़ियो आहे त हिन सिंध जे क़ौमी दाए दानिश्वर अब्दुल वाहिद आरीशर खे चयो त तूं जेको लिखी थो तुंहिंजो नसर दावती नसर आहे ऐं आउं सम्झां थो त दावती नसर वारो जेको इस्तिलाह आहे इहो बिल्कुलु नओं आहे, निरालो आहे ऐं उन में हिकिड़ी इनफरादियत आहे ऐं नवाण आहे। तो इन हवाले सां ईअं खणी चइजे त असांजी हिन नई टही में उभरंदड़ जेका आहे सा मौक़ आहे नक़ाद आहे डॉक्टर फराह बलोच कंहिं कासिमी जहिड़े माण्हू ते PhD करे संत खे हिकिड़ो तमामु हिकिड़ो वॾो कमु ॾिनो आहे, तंहिंजे लाइ हू जसण लणे मुज़त सामाईन। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी जेका ॿी लेखिका आहे सा आहे फरखुंदा गुल। फरखुंदा गुल जंहिंजो शाइरी जो मजमूओ आहे गुल फरखुंदा ऐं हिन जी जेका सुञाणप आहे फरखुंदा बानू जेका मशहूरु मर्सिया गो आहे। नाले वारी नातख़्वा ऐं मर्सिया गो फरखुंदा बानू जो तालुक़ु सिंध जे इल्मी अदबी घराणे मिर्ज़ा ख़ानदान सां आहे। हू 12 जनवरी 1950 ईस्वी ते मिर्ज़ा उमेद अली इमदाद अली बेग जे घर में संदे आगा हैदराबाद में ॼाई। जॾहिं पढ़ण जहिड़ी थी त संदसि नाने मिर्ज़ा अली मोहम्मद बेग ॻोठ जे छोकिरियुनि जे स्कूल में पढ़ण लाइ विहारियो। उन वक़्तु संदसि घर में वॾियूं वॾियूं मजलिसूं थींदियूं हुयूं ऐं इल्मी अदबी बहस पिणु हलंदा हुआ। मजलिस करण लाइ ख़ासि तौर ते हैदराबाद दखन मां मौलाना डॉक्टर सैयद ताहिर हसन शमसीअ खे घुरायो वेंदो हो, जेको पंहिंजे सभा में आला शऊर वारो इंसानु हो ऐं हिन में इंसानियत वारा उहे समूरा गुण मौजूदु हुआ। फरखुंदा बानू खे हिन न सिर्फ़ु क़ुरानी क़ाइदो ऐं पारो पढ़ायो पर उर्दू रुबायूं ऐं नवाब यादि कराया। सिंधीअ जा 4 दर्जा पढ़ण खां पोइ वधीक तालीम ऐं शाइरीअ जी सिख्या पंहिंजे नाने मिर्ज़ा अली मोहम्मद बेग वटां वरिताईं ऐं ॻोठ जी हिकु रहवासण मस्तूर अशरफ बानू वटां क़ुर पाक मुकमल कयाईं।
जीअं त घर जो माहौल अदबी ऐं शाइराणो हो, जंहिं करे शाइरीअ खेसि विरसे में मिली हुई। हिन शाइरीअ में नात शरीफ़ लिखण सां इब्तिदा कई। पहिरियों भेरो अगस्त 1972 ईस्वी में हज़रत अली बिन इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जे शान में कसीदो मौला हज़ा मौला अली लिखिया आहिनि। उन बाद मुसलसिल शाइरी करण लॻी ऐं हिन वक़्त ताईं सिंधी, उर्दू ऐं फारसीअ में संदसि केतिरी शाइरी छपी चुकी आहे। संदसि कलाम जो पहिरियों मजमूओ 1994 ईस्वी में गुल हयात फरखंदाज नाले सां छपियो, जंहिंमें हमद, नात, मुनक़ब्त, सलाम, मर्सियो, नुआ, गज़ल, कत तारीख़ ऐं फ़र्द वग़ैरह शामिल आहिनि। हिन शाइरीअ में फ़ख़्र निसा, फ़र्ख़ ऐं फ़रखंदा तख़ल्लुस इस्तेमालु कयो आहे। संदसि शाइरीअ में अक़ीदत मंदीअ जा जौहर पसजनि था। फसी बिलागत ऐं सलासत सां भरपूर संदसि हर सिट में मेरान जा मोती पोयल आहिनि। हिन जी ॿोली सादी ऐं सरल आहे। हिन कंहिं ॿी ॿोलीअ जो असरु न वरितो आहे। संदसि शाइरीअ में सिर्फ़ु लफ़्ज़नि जो इस्तेमालु थियल आहे, जंहिं मां संदसि ॿोलीअ सां चाह ऐं पंहिंजी माउ ॿोलीअ ॾांहुं वर्ता पंहिंजा अवज़ार लॻे थो। संदसि ॿ सटूं जे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में लिखियल आहिनि। केॾी अक़ीदत मंदीअ जो इज़हार कनि थियूं। ख़ुदा जी ख़ुदाईअ जो वारस ऐं वाली, ख़ुदा जी ख़ुदाईअ जो वारस ऐं वाली, अज़ल खां थियो सरवर मोहम्मद। या वरी मौला अली जे शान में लिखियल हुई, बेटा तुंहिंजे दर तां दान हर को थो घुरे, तुंहिंजे दर तां दान हर को थो घुरे, ए अड़ियनि जा आसरा मौला अली। इहा अक़ीदत मंदी आहे, जंहिंखे शाइरीअ जे आला मुनसब ते पहुचायो आहे। हिन जी ॿोली बि निहायत सादी ऐं आम फ़हम आहे, जंहिं करे संदसि इज़हार ऐं अक़ीदत मंदी बि आज़ादाने नमूने थियल आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शान में संदसि इज़हार ऐं अक़ीदत मंदी हिन रीत आहे। जफ़ा जी अहल जफ़ा इंतिहा कई ऋण में, जफ़ा जी अहल जफ़ा इंतिहा कई ऋण में, त सब्र जो बि कयो ऋण में इख़्तिताम या हुसैन। अहिड़ीअ तरह हिन करबला जे सभिनी शहीदनि खे अलॻि अलॻि भेटा पेश कई आहे, जंहिंमें संदसि एहसास, जज़्बात, अक़ीदतमंदी नुमाया आहे। उनखां सवाइ हिन केतिरा ई शानदार गज़ल लिखिया आहिनि, जिन में हुस्न, हया ऐं अख़लाक जो पिरतवो पसी सघिजे थो। हुस्न जो पेट वो ताब यादि अथमि, हुस्न जो पेट वो ताब यादि अथमि, इश्क जो इनकलाब यादि अथमि, ख़ुदि तजली ते आहे नज़ारो, मंज़र लाजवाब यादि अथमि। हुस्न ऐं इश्क जे संगम में रचियल संदसि गज़ल केतिरनि ई पासनि खां हिकु लाजवाब गज़ल आहे, जंहिंमें हुस्न ऐं इश्क जे मंज़र खे लाजवाब अंदाज़ में तश्कील ॾिनी वई आहे ऐं उन जी तजलीअ जो नज़ारो महबूब ॾेखारियो वियो आहे। जेतोणीकि टे शयूं हिकु ई मंज़र जी अकासी कनि थियूं ऐं टिनीअ में ताब ई हूंदो आहे। अहिड़ीअ तरह ई ॿियो गज़ल बि हक़ीक़ी ज़िंदगीअ जो इतिहास आहे। हौसलो जोश विलवलो न रहियो, हौसलो जोश विलवलो न रहियो, दिलि त आहे दिलि जो काफ़िलो न रहियो, रहिजी वियो आहे बस अजल बाक़ी, हाणे ॿियो को बि मरहलो न रहियो, चइनि ॾींहंनि में लुत्फ़ अहिड़ो मिलियो, अॻिते जीअण जो हौसलो न रहियो, दिलि जी बस्ती जॾहिं खां वीरान थी, उन ॾींहं जो सो मशग़िलो न रहियो, उन ॾींहं जो सो मशग़िलो न रहियो। हिते हिन गज़ल में रवानी बि आहे त मौसीक़ियत बि आहे। संदसि शाइरी में ख़्याल अफ़सानवी न पर हक़ीक़ी लॻे थो। चइनि ॾींहंनि जी ख़ुशीअ में माण्हू पूरी ज़िंदगी जी वठे, अहिड़ो ख़्याल उन माण्हूअ जे ज़हन में अची सघे थो, जंहिंखे दुनियावी ॻाल्हियुनि में का बि तमह न हुजे, का बि लालच न हुजे। अहिड़ो महराज उहो ई माणे सघे थो, जंहिंजी तख़यलाती उॾाम आसमान जेतिरी वसी हुजे, जंहिंजी सोच जो दामन काइनात जेतिरो पखिड़ियल हुजे, जंहिंजी कुल मीरास ख़ुदा जी अता कयल नेमत हुजे, हू पंहिंजे हर ख़्याल में हक़ीक़त पसंदि शाइरा लॻे थी। हू 70-80 वारनि ॾहाकनि जी सुठी शाइराती गुज़री आहे। संदसि केतिरा ई मर्सिया अॼु ताईं मजलिसनि जी ज़ीनत बणिजंदा रहनि था। पाण सोम सलवाती पाबंद ऐं पंहिंजे दौर जी बहितरीन शाइराती गुज़री आहे। हिन 12 जुलाई 1986 ईस्वी ते वफ़ात कई। मुज़िसामईन ही असांजी फरखंदा बानू ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी जेका टिन शाइरा आहे फरज़ाना बतूल जटियाल। नई टहीअ जी नौजवान शाइरा फरज़ाना बतूल जो पूरो नालो फरज़ाना जटियाल आहे।
हिन 2 फरवरी 1985 ईस्वी जे लाड़काणे में ग़ुलाम हुसैन जतियाल जे घर में जनम वरितो। सिंधी अदब में एम ए फर्स्ट क्लास ऐं एम.एड ताईं तालीम हासिल कयई। फरज़ाना पंहिंजी अमली ज़िंदगीअ जी शुरूआति मेराण पब्लिक स्कूल लाड़काणे में उस्ताद तौरु कई, जिते हिन 5 सालनि ताईं पढ़ायो ऐं बेनज़ीर भुट्टो शहीद यूथ डेवलपमेंट प्रोग्राम तहत इंस्ट्रक्टर ऑफ गारमेंट ट्रेड में 1 साल ताईं ख़िदमतूं सरंजन अंजाम ॾिनाई। 1 साल इंटर्नशिप तहत गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे में नौकरी कयई। हिन वक़्तु पाण गवर्नमेंट गर्ल्स मॉडल स्कूल की प्रतीशा बादह में प्राइमरी उस्ताद तौरु ज़िम्मेवारियूं निभाए रही आहे। हिन लिखण जी शुरूआति 2005 ईस्वी खां कई। कहाणियूं, मज़मून ऐं शाइरी कंदी रहे थी, पर संदसि घणो चाह नातिया शाइरीअ सां आहे। ऐं हिन रसूल करीम सल्लम जे शान में केतिरियूं ई नातूं लिखियूं आहिनि, जिन मां संदसि रसूल करीम सल्लम अक़ीदे ऐं मोहबत जी परख पए थी। हिन निहायती मोहबत ऐं सिख सां भेटा पेश कई आहे। उनखां सवाइ हिन पंहिंजे भाउ जी यादि में बि केतिरा ई गज़ल लिखिया आहिनि। संदसि भाउ खे उमिरि खां अॻु में मौत जी निंड संभाले वियो हो। भाउ जे विछोड़े जो हिन खे एॾो त सदमो रखियो जो हिन जॾहिं होश संभालियो त उहो ॾुख शाइरीअ जो रूप धारे वठायो ऐं हिन शाइरी करणु शुरू कई। उन बैदि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत में जीअं गिरफ़्तार थी त हुनखे भेटा ॾियण लाइ हिन नात शरीफ़ लिखणु शुरू कई, जंहिं मां उहो अॼु ताईं नातो निभायो अचे। हिते हिकु नात शरीफ़ पेश करियां थो त जीअं तव्हांखे हिन जे शाइरी जो, शाइराने पद जो ऐं हिन जे ख़्याल जी उॾाम जो पतो पए। नबी नंगदार जॾहिं हलंदो हो, नबी नंगदार जॾहिं हलंदो हो, पाछो न पट ते पवंदो हो, अमर आमना जो लाल ई सदा सिंगारियल रहंदो हो। गर्मीअ जी मौसम में जॾहिं पघर मुबारक ईंदो हो, आशिकनि खे उहो अतुर अंबीर लॻंदो हो। दिलि खे वणंदड़ आहिनि सारा ई निज़ारा, बकरियूं चारींदे प्यारो पाण चवंदो हो, बकरियूं चारींदे प्यारो पाण चवंदो हो। अहिड़ीअ तरह हिन पंहिंजे भाउ खे बि निहायती शानदार भेटा पेश कई आहे। संदसि हिकु गज़ल जो सिकूं ऐं अवां जे समातनि ताईं पहुचाइणु ज़रूरी थो सम्झां। अण ॾिठे ॾे ॾे कीअं पंदड़ो करे वई, अण ॾिठे ॾे ॾे कीअं पंदड़ो करे वई, भाउ पंहिंजे वगर खां कीअं विछोड़ो करे वई। शहादत जे रुतबे ते तूं थी फाइज़, अलाधार पंहिंजो कीअं जोड़ो करे वई। उनखां सवाइ हिन उर्दू में बि शाइरी कई आहे, त अंग्रेज़ी में बि लिखियो आहे। संदसि शाइरीअ जो हिकु किताबु सारूं लारूं ऐं सिक 2010 ईस्वी में छपिजी चुको आहे ऐं तर्जुमे जा 2 किताब रोज़े जा राज़ ऐं पैदाइश ते कंट्रोल अणछपियल आहिनि। पाण हिन वक़्तु लाड़काणे में रिहाइश पज़ीर आहे। मौजूद सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूरु प्रोग्राम ॾाप जा ॾस में मूं अॼु अवां जे साम्हूं सिंधी ॿोली सां, सिंधी अदब सां तालुक़ु रखंदड़ सिंध जूं उते मानाइतूं, शाइराऊं, लेखकाऊं जो तारुफ़ पेश कयो। हूअं बि असांजे सिंधी समाज में मजमूई तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त रुॻो ही असांजो समाज मर्दानो समाज न आहे, पर हिन समाज में असांजे औरतनि बि पाण मल्हायो आहे, पाण मोकिलियो आहे। जीअं असां वटि हिकिड़ो आम मुहावरो आहे, चयो वेंदो आहे त कश्मीर जी जेका औरत आहे उहा बहादुरी जी इलामत आहे। साॻी ॻाल्हि ऐं सिंध जी औरत जे लाइ चवंदुसि त सिंध जी औरत जेका आहे उहा न रुॻो बहादुरी जी इलामत आहे, पर उहा इल्मु, अदब ऐं ॿोली जी बि हिकिड़ी वॾे में वॾी सुञाणप आहे। मुंहिंजो सामीन, हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ हारिसर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, ठाठ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन